फोन जी बैटरी जल्दी ख़त्म थियण लॻंदी आहे त माण्हुनि खे कावड़ ईंदी आहे। बैटरी डेड थियण जो मतिलबु आहे फोन जो कबाड़ थी वञणु। असां सभिनी ॾिठो हूंदो त असां नओं स्मार्टफोन ख़रीद करणु चाहींदा आहियूं, पर जेको थोरो पुराणो थींदो आहे त असां लापरवाही कंदा आहियूं। चार्जिंग जी ॻाल्हि कजे त असां पंहिंजे भर पासे ॾिसूं त जॾहिं बि कंहिंजो फोन थोरो ख़ाली थींदो आहे त उनखे चार्जिंग ते लॻायो वेंदो आहे। इन सां गॾोगॾु माण्हू ईअं बि कंदा आहिनि त चार्जिंग में थोरी देरि लॻाए वरी कढी छॾींदा आहिनि ऐं इहो सिलसिलो जारी रहंदो आहे। छा तव्हांखे ख़बर आहे त माण्हुनि जूं इहे ई आदतूं फोन जी ख़राबीअ जो सबबु बणजनि थियूं। फोन खे चार्जिंग ते लॻाइण जो हिकु तरीक़ो आहे। जेकॾहिं अव्हां फोन खे घड़ी घड़ी चार्ज ते लॻाए रहिया आहियो त फोन जी बैटरी वक़्तु गुज़रण सां ख़राब थी वेंदी। इन लाइ इहो ॼाणणु ज़रूरी आहे त कंहिं वक़्तु फोन खे केतिरा भेरा चार्ज करणु घुर्जे। बैटरी खे 20% या उन खां वधीक घटि थियणु न ॾियो ऐं बैटरी खे मुकमल तौर ते डिस्चार्ज थियण खां बचायो। जॾहिं बैटरीअ जी सतह 80% हुजे या 100% जे विच में हुजे त चार्ज मां कढी छॾियो। पंहिंजी फोन खे वधीक देर ताईं 100% चार्ज ते न लॻायो, यानी मुकमल चार्ज थियण बाद उनखे चार्जर सां कनेक्ट न करियो। घणो करे माण्हू इन ई उसूल ते कमु कंदा आहिनि, जंहिं ते अव्हां खे बि अमल करणु घुर्जे। अव्हां गौर कयो हूंदो त जॾहिं अव्हां जी फोन जी बैटरी 20% हूंदी आहे तॾहिं ई फोन लो बैटरी जो अलर्ट ॾियणु शुरू कंदो आहे। इन जो मतिलबु इहो आहे त फोन खे आराम जी ज़रूरत आहे या उनखे वधीक इस्तेमालु न करणु घुर्जे।